जी नाज़रीन, इस्लाम कोर्ट में एहसास कफ़ालत जेके सेंटर क़ाइमु थियल आहिनि उन्हनि ते ओमनी जेके मालिक आहिनि उन्हनि ग़रीब मुस्तहिक़ औरतूं आहिनि उन्हनि खे दरबदर करे छॾियो आहे। पैसा उन्हनि खे कोन पिया ॾिना वञनि। कटौती करण जे हवाले सां इंतिज़ामिया सख़्ती सां मनाही कई आहे। उन जे करे ओमनी मालिकुनि पंहिंजा एजेंट आहिनि उहे सेंटरनि जे ॿाहिरां मुक़ररु करे छॾिया आहिनि ऐं कटौती न करे ॾींदड़ जेके औरतूं आहिनि उन्हनि खे पैसा न पिया ॾिना वञनि। हीअ प्रेस क्लब वारो औरतूं अॼु ॿियो ॾींहुं एहतजाज कनि पियूं। उन्हनि खां पुछो था छा था चवनि। असां 4 ॾींहं थिया आहिनि, 5 ॾींहं थिया आहिनि, को पाणी न को मानी न को, असीं पिया बुख मरां बची आहे ॾींहं मरां हिते जुरां हिते असां जेको कटौती करी माण्हू जेको मनपसंदि सी पैसा पिया ॾियनि असीं यूं पिया मरां हिते हिकु की मरे रोज़ानी 4 ॾींहं थिया आहिनि। पैसा मिलिया कोन्हे बीच थक पैसा मिले को कंप्यूटर बंदि करे पंहिंजा कॾा खे हलाए पंहिंजे बंदि करे जाए पिया लोगो बीठा आहिनि एतिरो खणी निकिरो कंप्यूटर हलाए पैसा दुनिया फाइनल थिए। आम गरीब माण्हू वीचारा ले त्रिस मारा हिते बुख मारे किराया भरे 1000 रुपया मिस्किन बचिया बुख था मरे। असांजा भाड़ा असांजा 100 रुपया आते रहा 100 जाते रहा ये असीं का कढां रोज़ था हथ सही लगे को 10 चक्कर असीं खाए गया पैसा का के कोई 500 कटी के 1000 कटी या कटी न जिंद छुटक जा ॾेई कोना वेठे आते औरतूं दाऊं कनि पियूं त असां खां 500 खां 1000 रुपया कटौती जा उन्हनि शर्त रखियो आहे। पैसा न ॾियण जी सूरत में असां 4 खां 5 ॾींहं हिते गुज़री विया आहिनि। पंहिंजा बच्चा जेके मासूम आहिनि उहो खणी हिते दरबदर थी रहिया आहिनि पर केरु नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। हिननि DC थरपारकर ऐं असिस्टेंट कमिश्नर इस्लाम कोर्ट खां मुतालबो कयो आहे त ओमनी मालिक जेके कटौती कनि पिया ऐं औरतुनि खे दरबदर कनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ नोटिस वठी सख़्त कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोर्ट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।